तहरीके इंसाफ जे चेयरमैन इमरान खान मई जे आखिरी हफ़्ते में इस्लामाबाद मार्च जो ऐलान करे छडि॒यो आहे। इमरान खान पंहिंजे वीडियो पैगाम में चयो आहे त लॉन्ग मार्च जो सॾु सिर्फ़ पीटीआई कारकुननि न पर पूरे पाकिस्तान लाइ आहे। पाकिस्तानियुनि खे लॉन्ग मार्च में शिरकत जी दावत ॾियां थो। लॉन्ग मार्च जी तैयारी जो आगाज़ ईद जी राति खां थींदो। सॼे मुल्क में नौजवान ईद जी राति पार्टी जा झंडा खणी निकिरनि। इमरान खान जो चवणु हो त तहरीके इंसाफ जी कोर कमेटी इजलास में लॉन्ग मार्च जे कॉल ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। लॉन्ग मार्च जे तारीख़ जो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। तहरीक इंसाफ जे चेयरमैन चयो त गैर मुल्की साज़िश ज़रिए करप्ट माण्हुनि खे असां मथां मढ़ियो वियो आहे। इस्लामाबाद मार्च पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो मार्च हूंदो। अवाम जो समुंड इस्लामाबाद में गॾु थींदो। हुन चयो त मौजूदा वफ़ाक़ी काबीना में शामिल 60% माण्हू ज़मानत ते आहिनि। जेको प्राइम मिनिस्टर आहे उन खे माण्हू क्राइम मिनिस्टर चई रहिया आहिनि, जंहिं ते 40 अरब रुपयनि जी करप्शन जो केस हली रहियो आहे।